खानपुर महर वेझो ॻोठी यारो गबोल जे रहवासी पोरियत खे 1 साल जे मुख़्तलिफ़ ऑफिसनि जा चकर कटण बावजूदु इंसाफ़ न मिलियो। बाअसर मुंहिंजे घर जी जाइ ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे वरितो आहे। मां पंहिंजे पीरसनि अमड़ ऐं घरवारी ऐं 3 ॿारनि समेत दर दर जा धिका खाइण ते मजबूर आहियां। ॻोठ जो चङो मुड़ुसु ऐं खानपुर महर जी पुलिस बि जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। पोरियत इमामदीन गबोल जो एवान सहाफ़त जी ऑफिस पहुची एहतिजाज। खानपुर महर वेझो ॻोठी यारो गबोल जो रहवासी पोरियत इमामदीन गबोल खानपुर महर जे एवान सहाफ़त जी ऑफिस पहुची डाहींदे ॿुधायो त बाअसर जवाबदारनि फज़ल मोहम्मद गबोल ऐं उन जे साथियुनि मुंहिंजे घर जी ज़मीन ते हथियारनि जे ज़ोर ते बिना जवाज़ कब्ज़ो करे वरितो आहे। मुंहिंजो घरू क़ीमती सामान ऐं गाज़ी पाक जो अलम पटे उन जी जाइ ते पंहिंजो सामान रखी वेही रहिया आहिनि।